बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अय्यामम मअदूदात फमन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र व अलल्लज़ीना युतीकूनहु फ़िद्यतुन ताअमु मिस्कीन फमन ततव्वअ खैरन फ़हुव खैरुल लहु व अन तसूमू खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआनु हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व ख़ातमन नबिय्यीन। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह साईं जा फ़ज़ल ऐं करम आहिनि जो कुछ ॾींहंनि खां पोइ अॼु जुमो आहे, पोइ अंगारो या अरबा थिए, 3-4 ॾींहंनि खां पोइ रमज़ान मुबारक अचण वारो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक जो शिद्दत सां इंतज़ार कंदा हुआ। जॾहिं रजब महीनो ॾिसजंदो हो त मदीने वारा अमीर फरमाईंदा अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। अल्लाह साईं उमिरि में बरकत नसीब फरमा, रजब महीने में शाबान में उमिरि वधे, रमज़ान ते पुॼा। रमज़ान महीने जो एॾो इंतज़ार कंदा, अची वेझो पहुतो आहे, इंतज़ार हो रमज़ान जो। इस्तिक़बाल रमज़ान में मदीने वारा अमीर अॻु में रोज़ो रखंदा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो रखंदा, इहो रमज़ान जो इस्तिक़बाल कंदा, आमद रमज़ान जी ख़ुशीअ में। असां बि इन शइ जी तयारी कयूं, रमज़ान अचण वारो आहे, पंहिंजे घर साध सामान जेको बि कमु आहे उहो सॼो जल्दी करे वठूं त जीअं रमज़ान जे रोज़नि में अहिड़ो कमु न बचे, सहूलत सां घणा ॾुखिया कम थी वञनि। ऐं रमज़ान सब्र जो महीनो आहे, बरकत वारो महीनो आहे। अल्लाह तबारक व ताला रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि, ईअं कोन्हे त को रोज़ा नफ़िल ऐं सुनत आहिनि। रमज़ान मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि, असां ते माफ़ न आहिनि, उहे रखणा आहिनि, हर हिकु ते फ़र्ज़ आहिनि, कंहिं ते न आहिनि। उन जे लाइ भला साईं कंहिं ते थोरी मोकल आहे, रुख़्सत आहे, उहो बयानु आहे। बीमार आहे त हुनखे रुख़्सत आहे, सफ़र ते वञे थो त मोकल अथसि, रोज़ो माफ़ न अथसि, मोकल अथसि त वरी सफ़र ख़तमु करे पोइ रोज़ा रखे। बीमार आहे त मोकल अथसि त बीमारी दौरान रोज़ा न रखे, पर माफ़ कोन्हनि, रोज़ा रखणा आहिनि। ऐं इन शइ जो माहौल असां वटां वञे थो, ख़तमु थींदो, अहमियत दिलि में आहे ई कान। दौर ख़राबु पियो हले, ज़मानो ख़राबु थी वियो, अमी सभु वॾा वेठा आहियो, वॾी उमिरि जा आहियो, तव्हां ज़िंदगी जमार ॾिनी आहे। मूं जिन वॾनि खां ॿुधो आहे, अॻे बि माण्हू चवंदा महांगाई महांगाई, छो त अॻे हूंदो टके ऐं पावली में शइ मिलंदी, उहा टके वारी जो रुपए ते पहुती त महांगाई थी वई हुननि जे लाइ। वरी रुपए वारी शइ 10 में पहुती, महांगाई थी वई, 10 वारी 100 में पुगी, महांगाई थी वई, हाणे 100 वारी शइ 1000 में पहुती त महांगाई, 1000 वारी 10,000 में मिले थी तॾहिं चवंदा माना शुरू खां वठी इहा शइ हलंदी पइजे। ज़मानो अल्लाह पैदा कयो आहे, माण्हू न। हदीस में ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
अल्लाह तो फरमाए माण्हू ज़माने खे था घटि वधि ॻाल्हाए। ज़मानो तो मूं पैदा कयो आहे, ज़मानो अल्लाह पैदा कयो। राति ॾींहं में को फ़र्क़ु आहे छा? न। ज़िंदगी जा जे 60 साल ॼमार गुज़ारी, 60 साल अॻे बि अहिड़ी राति अहिड़ियूं ॾींहं हलंदे हा, 60 साल पोइ बि साॻाई आहिनि। दौर कोन्हे बदिलियो, असांजा अमल ख़राब थी चुका आहिनि। असां पंहिंजी तरबियत दुरुस्त कान कई आहे, असां पंहिंजे बचड़नि जी तरबियत दुरुस्त कान कई आहे। हण ज़माने ते जे हलण पाण खां कोन कोन्हे थुकल आहे न त गोॾनि ते, असां उहा तरबियत कई कान। पोइ ज़माने खे गार ॾियणु इहो ॾोह आहे, इहो नाजाइज़ आहे। दौर हराम काई वारो अची वियो आहे, इहो बि नाजाइज़ आहे। असां पाण अमल छॾे ॾिना, असां चोर थी पियासीं। हज़रत मौलाना अशरफ अली थानी रहमतुल्लाह अलैह खे कंहिं चयो, साईं माण्हू तालिब बि चोर थी विया, मदरसे में पढ़ंदड़ तालिब चोर। हज़रत थानी रहमतुल्लाह अलैह फरमायो न, तालिब कॾहिं बि चोर कोन थींदो। चोर तालिबनि वारो रूप इख्तियार कंदो, तालिबनि वांगुरु अची पढ़ंदो चोरी कंदो, उहो हूंदो चोर, रूप तालिबनि वारो इख्तियार कई। अब दाढ़ी वारा ठग, मौलवी ठग, मौलवी ठग कोन्हे को, चोर मौलवी जो रूप करे ठगी कयो थो वञे। तव्हां खोड़ ॾिसो, ॾाढियूं वॾियूं लॻियूं पियूं आहिनि, पटका जुबा कुबा, पढ़ियल टको बि कोन्हनि खे, नालो पुछंदा आहिनि छा थी चवंदा, यूसुफ बि चवणु कोन ईंदो। कुझु वक़्तु अॻियां तव्हां कंडियारे खां टैक्सी ते चढ़ियासीं, ठारू छा पे वियासीं, रस्ते ते रिमाज़ जो टाइम हो, मूंसां गॾु मुंहिंजो भाउ बि वीचार, पाण जेसीं वुज़ू कंदासीं पोइ अछे पटके सां वॾी ॾाढ़ी माशाल्लाह सोनत सुहारी, इहो सॼी रिमाज़ पढ़ी वेंदो, पाण खां जमात वेंदी हली। बहरहाल ठहियो, असां वुज़ू करे पहुतासीं, बीठो अख़लाक़नि उमिरि में वॾो ऐं नंढो, हुनजी ॾाढ़ी अछी मुंहिंजी कारी। उन वक़्तु मुंहिंजो चाहे तव्हां अॻे पढ़ायो, निमाज़ पढ़ायो, मूंखे अॻियां न कयो, तव्हांजा एॾो ॿार आहे। चए पुट पढ़ियल कोन आहियां, सुनत जो लिबास मदीने वारे मीर जी मोहबत, आलिम कोन। हाणे माण्हू त अछी ॾाढ़ी ॾिसी सम्झंदा वॾो को आलिम मुफ़्ती आहे, ईअं कोन्हे को। उलमा ते एतिराज़ न कजे, उलमा सां मोहबत कजे, रमज़ान मुबारक जो अहमियत एतिराम। असां जॾहिं दीन जे चौकीदारनि खां नफ़रत कई तरह खां शुरू थी वई। अल्लाह से फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ऐ ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं अॻियनि ते फ़र्ज़ आहे, रुगो तव्हां ते न आहिनि। इहो हलंदो पियो अचे। अञा असांखां जेके पहिरियां एॾा ईमान जा पुख़्ता वरड़ा तव्हांखे बि ॾसींदा हूंदा, मूं बि उन्हनि वॾी उमिरि खां ॿुधो आहे, वॾो कमु हुजे पोख जो गर्मी में जेॾो बि हुजे लाबारो बि पिया कंदा, पर रोज़ो न थिए छॾियो, एॾो ईमान पुख़्तो। असां वारो ईमान बसि ईअं बीठो आहे ॼण त को ईअं वारीअ वांगुरु भुरियो थो वञे। उन्हनि बि रोज़ो रखियो पियो, फरमे रोज़ा अॻियनि ते बि फ़र्ज़ु आहे, उम्मत मुहम्मदिया खां अॻियनि उम्मतुनि ते, नबी साईं खां सवाइ अॻियनि उम्मतुनि ते बि फ़र्ज़ु आहे। कंहिं ते कंहिं उम्मत ते 6 महीना रोज़ा त 6 महीना मोकल, 6 महीना रोज़ा वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ी रोज़ो हिकिड़ी मोकल, हिकिड़ी रोज़ो हिकिड़ी मोकल रखिया अथई। कंहिं ते 40 ॾींहं रोज़ा, असां ते त महीने में पोइ 29 या 30 बसि। एॾो वॾो आसानी वारो रोज़ो जेको उम्मत मुहम्मदिया खे मिलियो सो कंहिंखे बि न मिलियो। ऐं सिहत बि, तव्हां तबलीग जमात वारनि खां पुछंदा त रोज़ा रखंदड़ माण्हू सिहत में टाइट रहंदो। ॿाहिरि मुल्कनि में तबलीग जमात वारा ॾसींदा त उते लिखियलु आहे बाबा डॉक्टर चवनि था जेकॾहिं पाण खे फिट फाट रखणु चाहींदो, तंदुरुस्त ऐं तकिड़ो रखणु चाहींदो त तोखे साल में 1 महीनो सुबुह खां शाम ताईं बुखियो रहणो पवंदो। साल में 1 महीनो, इहो छा आहे? रमज़ान जा रोज़ा आहिनि। असांजे शरीयत खे ॾिसी अमल करे हू पाण खे तंदुरुस्त ऐं चाक ऐं चौबंद करे आहे। असां हाणे मूं वटि को अन्न खुटो आहे या रोज़ा रखां, ऐं को बुखियो आहे या रोज़ा रखां, मूं वटि अन्न जाम आहे, न हुजे त वञी रोज़ा रखे। रोज़े सां निमाज़ सां इहो फ़र्ज़ु आहे। इस्लाम में जेको फ़र्ज़ु असां शाइर अल्लाह सां मज़ाक़ करे उहो मुस्लमान नथो रहे। जेको रोज़े ते टोक करे काफ़र थी वियो, निमाज़ ते टोक करे काफ़र थी वियो। इहो चयां नथो रखियो सघां, साईं दुआ कर, इहा शइ अलॻि ॻाल्हि आहे। साईं निभाग चढ़ी वियो आहे, वॾड़ा आहियो, नेक आहियो, दुआ कयो,
इहा शइ आहे। छाजो रोज़ो, छाजी निमाज़? निमाज़ उहे पढ़नि जेके ठगियूं ऐं चोरियूं कनि। आउं को चोर आहियां निमाज़ पढ़ां? इहो अलाह जे दीन खे असां मज़ाक़ थो करे, इहो अलाह जे फ़र्ज़ सां शाइरुल्लाह सां मज़ाक़ थो करे, इहो शरीयत मोहम्मदी मूजिबि मुस्लमान ई न रहियो। अलाह जे दीन सां टोक न कबी, ठठोल न कबी, मज़ाक़ न कबी। फरमाई रोज़ो छा लाइ फ़र्ज़ आहे? लअल्लकुम तत्तक़ून, मन तव्हां परहेज़गार थियो। तक़वा ऐं परहेज़गारी रोज़े जे ज़रिए थींदी। सॼो ॾींहुं बुख ते हूंदो, नफ़्स जेका आहे मस्ती उहा मरंदी, ईमान मधंदो, रूहानियत जी ग़िज़ा टाइट थी वेंदी, जिस्म में कमज़ोरी ईंदी ऐं रोज़े सां ग़रीब जो बि अहसासु थींदो। मां सुबुह खां वठी शाम ताईं मानी न खाधी आहे, कंहिं ग़रीब उन जे घर चुल्ह न ॿरंदी हुई, उनजो छा हाल हूंदो? शहरुल मुआसात, रोज़ो हमदर्दी जो नालो आहे, हददोखी जो नालो आहे, ग़रीब मिसकीन जे एहसास जो नालो आहे। बुखियो रहंदो त एहसासु थींदुसि, तकलीफ़ में हूंदो त एहसासु थींदुसि। रोज़ो जिहाद जी ट्रेनिंग आहे। दीन जे दुश्मन सां बीठो आहे मुक़ाबले ते, सुबुह खां वठी मानी बि न मिली, बीठो रह, लड़ंदो रह, सुबुह खां शाम ताईं रोज़ो जीअं रखई। हिनखे इहा ट्रेनिंग मिली वई त सुबुह खां शाम ताईं अलाह जे दीन जी सरबुलंदी लाइ बीठो, उर्स मानी मिले न मिले। रोज़ो जिहाद जी ट्रेनिंग आहे। ऐं रोज़ो अहिड़ी इबादत आहे जंहिंमें को रियाव आहे ई कोन। ॿियनि इबादतुनि में ॾेखाव आहे। निमाज़ पढ़णु पियो वञे, माण्हू ॾिसनि पिया, वॾो नेक आहे, 5 वक़्त मस्जिद वञे पियो, आज़ान ॾिए पियो। हाजी साहिबु वञी त सॼो ॾींहुं क़ुर में थो पढ़े, माण्हू ॾिसनि था। रोज़ायत बीठो आहे, बेरोज़ायत बीठो आहे, को बि फ़र्क़ु कोन्हे को। अञा रोज़ायत में नूर ऐं ईमानी सलाहियत कैफ़ियत हूंदी, हुन में उहा बि कोन हूंदी। रोज़ो अहिड़ी इबादत आहे जंहिंमें ॾेखाव आहे ई कोन, रियाकारी आहे ई कान। ॿियनि शयुनि में आहे, रोज़े में आहे ई कान। तंहिंजे करे रोज़ो पाण बि रखिजे, पंहिंजे बचनि खे बि रखाइजे, उन जी कोशिशि कजे। नंढे हूंदे खां वठी उनखे उथारिजे, रोज़ो रखनि, सुबुह जो उथनि, भली भञी छॾे। वरी असां वटि इहा हालत, साईं रोज़ो जे भञे ई न, माउ पीउ ते ॾोह थींदो। हाणे मुफ़्ती ते हर को थियो थो वञे। असां वटि इस्लाम एॾो हिते मिसकीन आहे, बेयारो मददगार आहे, हर को पाणे पियो फ़तवा ॾींदी। असांजो असली ॻोठु आहे भोरटी। पोइ उते हिकिड़े हमरा सहुरे खे माइक जवाबु ॾिनो, अलाए छा इहो थींदो आहे। नंढियूं छोकिरियूं क़ुरान में तबियत फ़र्क़ु, छोकिरो कराची कमाईंदो हुनखे घुराईंसि, जवाच जोड़े चवण ई नथी वठे, तलाक ॾींसि। हुन बि देरी न कई, अबे जो चवणु नथी वठी, तलाक ॾे, तलाक ॾे, तलाक ॾे, 3 तलाक वॾे कमु लाइ छॾी। हाणे साईं ॿिया हिननि जे मौलवी वटि वञणो आहे, तो कमु लाइ छॾिया, तो 3 तलाक ॾिनियूं, हाणे भाई मोटंदी कान। मौलवी सभिनी ॾिनो जवाबु। हाणे विया वॾेरे वटि, हाणे वॾो मुफ़्ती वरी वॾेरो थियो। वॾेरे घुरायो, छोकिरी जे पीउ खे घुराईं, छोकिरे खे घुराईं, छोकिरे पीउ, छोकिरी जे पीउ खे चई तूं ॾियणु चाहींदो? चए हा। छोकिरे खे चई तूं वठणु चाहींदो? चए हा। पोड़े खे चई तो चयोसि तलाक ॾे, हाणे भली अचे? चए हा। चए बसि ठीकु आहे, ज़ाल आहे हिन जी मुल्हनि अची घर फिटायो। हाणे इहा ज़िना पई, इन ज़िना जो ॾोह वॾेरे ते थियो। हाणे हिन जो वॾेरो थियो मुफ़्ती। क़ुरान चए थो 3 तलाक ॾिनई, हराम थी वई। हाणे इहो वॾेरो क़ुरान जो मुनकिर थी पियो, फ़ैसिलो कई क़ुरान जे ख़िलाफ़। ज़ुल्म जी हद, केॾो वॾो ज़ुल्म आहे। हाणे जेको आयो जंहिंखे ॾिठई पा उन खां फ़तवा पुछियो। इस्लाम त एॾो बेयारो मददगार थी वियो। अब पुछीसि, ॾाढी त वॾी अथई, पढ़ियो आहीं, आलिम आहीं, शरई मसइले जी ख़बर अथई, ॾाढी त सिखनि खे बि वॾी आहे। भाकड़ियुनि जा बि पीर आहिनि, ढीलनि जा, वॾियूं वॾियूं ॾाढियूं अथनि, वॾा पटका अथनि। ॾाढी पटके सां थोरी थियो। लिबास जा असां थी पियासीं जेको आहे पूॼारी। शरई मसइलो इहो आहे त रोज़े जो इनकार कई काफ़र थी वियो। निमाज़ अलाह जो फ़र्ज़ु आहे, शाइरुल्लाह में शामिल आहे, उनजो इनकार कई काफ़र थी वियो। बचड़नि खे उथारियऊं, रोज़ो उन्हनि खे रखाइजे। हाणे नंढड़ो आहे, बालिग बि कोन्हे, उन रोज़ो फ़र्ज़ु कोन्हे को। हाणे जॾहिं फ़र्ज़ु कोन्हे को त पोइ छा थींदो? इन ते जे रोज़ो तोड़े छॾियईं त माउ पीउ ते ॾोह कोन थींदो। इनखे तरबियत मिले पई, इहो तयारु पियो थिए। रोज़ भली उथे, रोज़ टोड़े, बालिग न आहे। माना बालिग जो मतिलबु आहे त 12-13 सालनि खां पोइ बालिग थींदो, अॻे त कोन थो थिए।
छोकिरो बालिग न आहे, भली वॾे असुर मानी खाए, मंझंदि जो टोड़े छॾे, ॾोह न माउ खे थींदो न पीउ खे थींदो, कंहिंखे बि न थींदो। इन करे बचड़नि खे उथारिजे, उन्हनि खे वठी अचे, निमाज़ ते मस्जिद में वठी अचे। ॿियो ज़ुल्म असां वटि छा थो हले? मुफ़्ती अब्दुल वाहिद कुरैशी डेरा इस्माइल ख़ान जो वॾो आलिम आहे, उन जा खोड़ अहिड़े क़िस्म जा क्लिप आहिनि। वो चए थो मां 24 कलाक मौजूदु आहियां, मूंखां केरु मसइला पुछिया न थींदुसि। नंढड़नि ॿारनि खे मस्जिद वठी ईंदो, हाणे नंढड़ो त आयो मस्जिद, 5 सालनि जो ॿारु, माना जेको पेशाब वग़ैरह न करे, एतिरी सम्झ हुजेसि, आयो निमाज़ पढ़णु। हाणे निमाज़ पढ़ंदे हितां लंघी ॿार जे डोड़ी वियो, पोइ असां वटि जेके पुराणा सीनियर जमायती वॾा अची रड़ियूं कंदा, जंहिंजो ॿारु हूंदो उनजे त पेट में साव ई न हूंदो, अलाए छा थींदो, गोड़ थी वेंदो। बाबा हिन ते फ़र्ज़ु कोन्हे, हीउ लंघी वियो, तव्हांजी निमाज़ कोन भॼंदी। हीउ मस्जिद अचे थो, सिखे थो, हाणे ईंदो ई कोन। इन नंढड़े खे तव्हां ॾिनो दड़को, 5 साल जे ॿार खे ॾिनो दड़को, इहो मस्जिद जो मुंहुं कोन ॾिसंदो, पोइ वॾे थींदे बि कोन ईंदो। तव्हांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो, हज उमिरे जी घणा करे पिया आहे। 2015 में रब साईं मूंखे बि नसीब कयो। उते मदीने में ऐं हरम पाक में उते ऐलान कंदा उलमा, बाबा नंढड़ा वठियो अचो, हे ॿारनि जे गोड़नि सां तव्हांजी निमाज़ न भॼंदी। इन जी तरबियत आहे। उते त मूं अहिड़ियूं मायूं बि ॾिठियूं, ॿार नंढड़ो 3 सालनि जो, उनखे अहिड़ो को पटो ॿधल हो 5-6 फुटनि जो, माई निमाज़ बि पढ़े, ॿार घुमे फिरे पियो, अॻिते कोन वेंदो, छो त ॿधल हो 10 फुट उनखे जो रसो ॿधल हो, इहो काॾे बि न वेंदो, जेॾे बि वञे, पर हिन जे कंट्रोल में हूंदो। कंहिं बि उनखे न चयो, कंहिं बि उन मर्द खे कोन चयो भाई तूं 4 सालनि 3 सालनि जो नंढड़ो रसे सां ॿधी पाण निमाज़ पियो पढ़ी। उते अहिड़ा मुफ़्ती आहिनि ई कोन। इहो हिते असां पाकिस्तान में ट्रेड आहे। हे ॿार छो वठी हर को मुफ़्ती थी वेंदी, निमाज़ अॻियां लंघी वई, निमाज़ कान थी, पर तूं पढ़ियो आई 10 साल जे मदरसे पढ़ियो, उनखां पुछ न मसइलो। ॿारनि खे वठी अचो, मस्जिद में विहारियो। तुर्कीअ में मुफ़्ती अब्दुल वाहिद इहा बि ॾसी, तुर्की में ॿारनि लाइ छा आहे, हुकूमती सतह ते नंढड़ो बाबा 6 सालनि जो ॿारु, 8 सालनि जो, तूं 40 ॾींहं निमाज़ पढ़ जमात सां, तोखे साइकिल मिलंदी। हाणे 6 सालनि वारे ॿार खे साइकिल वॾी ॻाल्हि आहे। हाणे रोज़ निमाज़ पढ़ी लिखाईंदो वेंदो इमाम साहिब खे, 40 ॾींहंनि खां पोइ हुनखे सर्टिफिकेट मिलंदो त पेश कंदो। हिते असां वारी कान्हे करप्ट राशि हुकूमत, अब हाणे 6000 जी साइकिल लाइ 2000 ॾे त कढी जाए, इहो न आहे जान। उते ईअं अमन आहे, निमाज़ पढ़ी 40 ॾींहं हिकिड़े 6 सालनि वारे ॿार खे, 7 सालनि वारे खे पाबंदी निमाज़ जी मिली वई। ॿियो छा कंदा, अञा जेके नंढड़ा आहिनि मस्जिदुनि में ॿियो हिकिड़ो बहितरीनु माहौल आहे, कहिड़ो, मस्जिद सां गॾु हिकिड़ो पार्क ठहियलु आहे, शीशो लॻल। हाणे जेके वॾा ईंदा नंढड़ा वठियो ईंदा, इहे ॿार पिया रांदि खेॾंदा। हाणे शीशे मां उहे ॿार ॾिसनि पिया, खेॾनि रांदि पिया, ॾिसनि माउ पीउ खे पिया, माना ग़ैर शूरी तरह सां सिखनि पिया त मां वॾो थी हिते वञी बीहंदुसि। इहो नंढड़ो ॿारु 4 सालनि जो 3 सालनि जो जेको पार्क में रांदि पियो खेॾे, ॾिसे पियो त बाबो पहिरीं सिफ़ में आयो आहे, ॿियो जेको आयो आहे अञा अॻिते आयो आहे, मां अची कोशिशि करे अॻियां वेहंदुमि, हिते ई वेहंदुसि, पोयां न वेहंदुसि, अॻियां। माना इहो ग़ैर फितरी तरीक़े सां सिखनि पिया त मूंखे मस्जिद ॾिनो। मुफ़्ती त नथी वञो, ॿार अचनि, कंहिं ॿार गोड़ कयो, कंहिंखां पेशाब वई, मस्जिद धोपिजी वेंदी, ॿार जो ज़हन ख़राबु थी वियो, इहो कॾहिं कोन ईंदो मस्जिद में। तंहिंजे करे हिनखे रोज़ा बि रखिणा आहिनि, घर में उन्हनि खे पाबंदी सां उथारनि, भली रोज़ा रोज़ टोड़ियूं, इनखे सिखंदा सही। पाण सां गॾु जेकॾहिं बचे खे पीउ सोबत न ॾींदो, दोस्ती न रखंदुसि, भाव न वठी वेंदुसि, पोइ त गली जे रोलनि सां मिलंदो। पाण सां गॾु जे न विहारींदा त पोइ चयोसीं हाणे मवाली थी वियो, चरसी थी वियो। जॾहिं तव्हां हुनखे वक़्तु ई कोन ॾिनो, सॼो ॾींहुं पंहिंजे धंधे सां, त पोइ किथां सुधरंदो। इनजे करे बचड़नि खे मस्जिद वठियो अचे, मस्जिद में गोड़ कनि त वॾनि खे महिरबानी सां मुअद्दबाना अर्ज़ु आहे त उहे दाह न कनि, इन सां ॿारु सिखंदो। ॿार खे दड़को ॾेई छॾियो, ॿीहर वरी मस्जिद में न ईंदो। अहिड़ा खोड़ वाक़िया आहिनि। तंहिंजे करे फरमाई फ़इदतुम अय्याम महदूदात, रोज़ा थोरा ॾींहं आहिनि, हिकिड़ो महीनो आयो वरी महिमान मोकिलाए वेंदो, यको कोन रहंदो। फमन कान मिनकुम मरीज़न, जेको बीमार आहे, ओ अला सफ़र, या सफ़र ते आहे, फ़इदतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ ओतिरा ॾींहं ॿिया रखंदो रोज़ा। हाँ बाक़ी सफ़र जे करे हिकिड़ो वञा बि एसी कोच ते थो, अचां बि थो, तकलीफ़ न आहे, पोइ उनजी मर्ज़ी आहे, शरीयत में इजाज़त अथसि। जे पाण न सही सघे उतां गाॾी में त एसी कोच में हलंदुसि, अॻिते त पंधु आहे,
अॻिते त गर्मी आहे, पोइ हुनजी मर्ज़ी आहे, लाज़िम न आहे, सफ़र में इजाज़त आहे। वलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िदयतुन ताअमु मिस्कीन, हिकिड़ा कुराड़ा झूर आहिनि, झूर कुराड़ा आहिनि, कुराड़ा वॾी उमिरि ते रोज़ा नथा रखी सघनि त पोइ रोज़े जो फ़िदियो अदा कनि। फ़मन ततव्वा ख़ैरन फ़हुव ख़ैरुल लह, जेको माण्हू नफ़ली रोज़ा रखे उहो बि उन लाइ बहितर आहे। हाणे जीअं रमज़ान जे अचण खां अॻु में ॿ ॾींहं रोज़ा रखी छॾे, हर महीने 3 रोज़ा सुनत आहिनि, अयाम बीज़ 13, 14, 15, हर महीने इहे 3 रोज़ा रखणु सुनत आहिनि, त जेकॾहिं को रखी सघे थी उन लाइ बहितर आहे। वान तसूमू ख़ैरुल लकुम इन कुंतुम तालमून, रोज़ा रखो इहो भलो आहे तव्हां लाइ जेकॾहिं ॼाणो सम्झ अथव। हिकु त अलाह जो फ़र्ज़ु आहे, न रखंदव त गुनहगार थींदा, ॿियो तव्हां असांजी सिहत बहितर थींदी। तंहिंजे करे रमज़ान में ग़रीब गुरबे जो बि ख़्यालु कयूं, रोज़ो बि रखूं। ॿी जेका